जॾहिं बि दरगाह ते वेंदो आहियां त ज़रूर नाते नबी पढ़ंदो आहियां, चाहे उहा मनक़बत की न हुजे पर ज़रूर पढ़ंदो आहियां। उहा चाहे भले कहिड़ी बि दरगाह छो न हुजे, चाहे मुझे मुर्शिद साईं पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि जी की न हुजे, साईं नागो शाह जी दरबार की न हुजे, कहिड़ी बि दरबार हुजे, चाहे मस्जिद हुजे, मां ज़रूरी हाज़िरी भराईंदो आहियां। छाजे लाइ त जंहिंखे हुकुम थींदो आहे उहो ई नात पढ़ंदो आहे। मूंखे बि हुकुम ख़ुदा जो थींदो आहे तॾहिं त मां नात पढ़ंदो आहे, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा बानड़ो, मुझे हुकुम को सवा हिकिड़ो पन बि कोन थो चुरी सघे, त पोइ हेॾो 6 फुटनि जो इंसान, हेॾो 6 फुटनि जो इंसान कॾहिं साईं नागो शाह पे नात पियो पढ़े, कॾहिं साईं पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि जी दरबार में नात पियो पढ़े। छाजे लाइ तो पढ़े, छो थो पढ़े? चओ त कंहिंजो हुकुम आहे, चओ त कंहिंजो हुकुम थो चए, ख़ुदा जो हुकुम आहे।